जाम शोरो में इज्तमाही शादी जी तकरीब मुनक़द 56 जोड़न जी शादियों कई वयूं। तकरीब दौरान कुंवार जे माइटन ऐं कुंवारनि जे वारसनि ग़रीब मिस्किन ख़ानदाननि खे दावतूं ॾिनियूं। तकरीब में पीपी अॻुवाणनि अॻूणे IT वज़ीर डॉक्टर सिकंदर शोरो, हाजी मोहम्मद रमज़ान पालारी, एडवोकेट समीना अरई, डॉक्टर अनवर पालारी, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी ऐं ॿियनि सियासी जंहिंमें समाजी, इल्मी, अदबी ऐं मज़हबी जमायतुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे मुक़र्रिरीन चयो त हिन महांगाई जे दौर में कंहिं समाजी तंज़ीम जी तरफ़ां इज्तमाही शादियूं मुनक़द करण ऐं उन्हनि जोड़नि खे घर जी सजावट ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी जूं ज़रूरी शयूं ॾियणु इंसानियत जी वॾी ख़िदमत आहे। हुननि वधीक चयो त वालिदीन जे जवान थियण खां पोइ उन्हनि ॿारनि जो सभ खां वॾो फ़िक्र इहो हूंदो आहे त हू पंहिंजे ॿारनि ख़ासि करे धीअरुनि जे घर खे आबाद कनि, पर हिन महांगाई ऐं ग़ुर्बत जे दौर में रिश्तो न हुअणु, ॾाज लाइ पैसा न हुअणु मसइलो आहे। इन सूरत हाल में इज्तमाही शादी जी तकरीब सुठो अमल आहे। समाजी तंज़ीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन शेख अब्दुल्ला कोहिस्तानी पंहिंजे इदारे जी कारकर्दगी जी रिपोर्ट पेश कंदे चयो त असांजी तंज़ीम हिकु ग़ैर सियासी ऐं ग़ैर समाजी तंज़ीम आहे जेका काफ़ी अरसे खां समाजी कमनि में मसरूफ़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।